अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे ॿारनि जो आलमी साल। ओचितो छत में ॾिसंदे मूंखे महसूसु थियो त को खथे जे कुंड खे पाण ॾांहुं सेरे पियो। मूं छत तां नज़रूं हटाए ओॾां ॾिठो। मुनूं अखियुनि मां पिचूं कढंदे मूं ॾांहुं ॾिसी रहियो हो। दिलि में पक का होरा खोरा हुअसि। कुझु पुछण ते चयाईं। मूं पुछियो, का ॻाल्हि आहे मुनूं? न, हिन पासो वरायो। सुबुह साण निंड फिटी वई अथई छा? न, अॼु त निंड कर। असां ग़रीबनि लाइ हिकिड़ो मोकल जो ॾींहुं ई निंड करण लाइ हूंदो आहे। तूं ऐं मां उन ॾींहुं वांदा जो हूंदा आहियूं। न तोखे कुझु वठिणो हूंदो आहे ऐं न वरी मां ई तोखे कुझु वठी ॾेई सघंदो आहियां। किथे तोखे अॼु जो त ॾुख कोन थियो आहे त अॼु बि मां सॼो ॾींहुं घर में गुज़ारींदुसि। न त पोइ? हू कुझु कोन पुछियो। माठि करे खथे जो हिकु छेड़ो छिके मुंहं ते विझी छॾियईं। मां हिन जे तबियत खां चङी तरह वाक़ुफ़ु आहियां। हू मुंहिंजो पुटु आहे, 8 सालनि जो मुनूं। मूंखे साह खां वधीक प्यारो आहे। हर पीउ ऐं माउ खे पंहिंजो औलाद प्यारो हूंदो आहे। असां ज़ाल मुड़ुस बि रुॻो हिकिड़ो ई ॿारु हथु करे सघिया आहियूं। न ॿियो घुरिजे थो ऐं न ज़रूरत ई अथऊं। जुमे जो ॾींहुं असां लाइ वांदकाईअ जो ॾींहुं हूंदो आहे। उन ॾींहुं कारखानो बि बंदि हूंदो आहे ऐं मुंहिंजो हिकिड़ो पुटु बि स्कूल ऐं कमनि कारियुनि खां वांदो हूंदो आहे। हिन वरी खथे जी कुंड मुंहं तां परे कई। चुरपुर ते मूं बि कंधु खणी ॾिठो। हूअं ई मां हिक ई खथे में वेड़िजी सेड़िजी पट ते सुतल हुआसीं। अॼु सुबुह जो अलाए छो मुंहिंजी निंड फिटी वई हुई ऐं हींअर हिन खे बि अलाए छो निंड न पे आई। मूंखे कुझु बि न थिए चयाईं। माठि करे छित जे भॻल सरियुनि खे ॾिसंदो रहियो। हू मुंहिंजो औलाद आहे। मां संदसि नस नस खां वाक़ुफ़ु आहियां। सम्झी वियुसि त हू कुझु पुछण थो चाहे। कुझु सम्झणो अथई मुनूं? न बाबा, त मूंखे कुझु सम्झाईंदे भला? छा सम्झायां? हिन वॾड़नि वांगुरु पुछियो। सम्झाणीअ खां सवाइ ॿियो सभु कुझु सम्झाए। हिन खे खिलाइणु चाहियुमि। उहो अलाए छो उदास उदास हो। मां रातो के पकोड़नि जे वेड़ियल पने ते ग़ौर करे रहियो आहियां। हिन खथे हेठां भिकूड़ियल हथु ॿाहिरि कढियो। हथ में राति खाधल पकोड़नि वेड़ियल काग़ज़ हुयुसि। जुमे जी राति मां, मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजो पुटु सभागी राति करे मल्हाईंदा आहियूं। उन राति असीं ₹100 में का बि शइ ख़रीद करे कारखाने जे सेठ जे रूह खे ख़त्मु बख़्श करे खाईंदा आहियूं। सेठनि जा किरोड़े करम आहिनि। एतिरो त ॾियनि था जो हफ़्ते में हिकु गोल्डन नाइट थियो वञे। अॼु राति बि असां ₹100 जा पकोड़ा खाधा हुआ ऐं हींअर मुनूं पंहिंजे हथनि में पकोड़नि खे विढ़ियल काग़ज़ झले सुतल हो। उहो काग़ज़ पकोड़ा खाई हथ साफ़ करे उछलाए छॾण लाइ हूंदो आहे मुनूं। उन ते ग़ौर न कबो आहे। ग़ौर करी त बसर पटाटनि ते कर, जेके अॼुकल्ह महांगा थी विया आहिनि। मां हिन पने जे लिखियल ख़बर ते ग़ौर थो कयां। हिन मुंहिंजी ॻाल्हि ते को बि ध्यानु कोन ॾिनो। उहो पनो सणिबो आहे ऐं असां ग़रीबनि जो मैदो सणिबियुनि तहरीरुनि खे हज़म करे न सघंदो आहे। छित जे सरियुनि में ॾिसंदे चयाईं। अॼु खां ॿारनि जो आलमी साल शुरू थी रहियो आहे। हर को साल शुरूआत ऐं आख़िर ते ॿधल हूंदो आहे। मुनूं, तूं ऐं मूं जहिड़ा इंसान कबाड़ीअ जी दुकान ते पुराणनि सालनि जे आख़िरी ॾींहंनि जूं तस्वीरूं अख़बारुनि में ॾिसी हलंदड़ साल जे आख़िरी महीने में उन जी पक कंदा आहियूं। बाबा, मुंहिंजी ॻाल्हि न उॾाए, हिन कावड़ कंदे चयो। अखियूं कुझु धमजी आयूं हुअसि। मां का शइ कोन उॾाए सघंदो आहियां। उॾाए सघां त पोइ पाण ईअं पुराणे सुराणी जाइ में न रहूं हा। पोइ मां पाने में उॾायां हा ऐं तूं कंहिं बि कन्वेंट में पढ़ी आहे। मां तुंहिंजी ॻाल्हि कीअं उॾाईंदुसि? हद खां वधीक ॻाल्हाइण ते चाहियो। सोच में हिन खे आलमी साल ते सोचण त ॾियां। उहो आख़िर बि ॿारु आहे। नेठि त आलमी साल ते थींदड़ ख़ुशियुनि में हिसो वठण जी ज़िद कंदो। उन महिल मूं लाइ ॾचो थींदो।
मां हिन खे रोके न सघंदुसि ऐं पोइ ग़रीब जो ॿारु हुजण जे करे हू जॾहिं धिकारजी वेंदो त संदसि दिलि टुटी पवंदी। मूंखे सलाही केतिरा भेरा ग़ुर्बत ऐं अमारत में फ़र्क़ु ॿुधाए चुको आहियां, पर लॻे थो हू हिन भेरे कोन मुड़ंदो। ज़रूरु किथे न किथे वञी शरीक थींदो, आख़िर त ॿारु आहे। ऐं बाबा हिन साल ॿारनि खे हर हंधि तरजीह ॾिनी वेंदी, हू खणी कहिड़ा बि हुजनि, हर हंधि अफ़ज़ल हूंदा। ठीकु आहे न बाबा? अफ़ज़ल या त आरबाणिया या सूमरो, मां कंहिं ॿिए अफ़ज़ल खे कोन सुञाणा। बाबा मां आलमी साल ते ॿारनि जे अहमियत ते थो ॻाल्हायां। हिन रड़ कई, चिड़ वधी वई हुअसि। रुॻो वॾनि माण्हुनि जा ॿार अहमियत रखंदा आहिनि मुनू, ग़रीब जे ॿारनि खे अहमियत रखण जो को बि हक़ु कोन्हे। हीउ साल ग़रीबनि खे पंहिंजा हक़ ॾियारींदो। तो आलिम फाज़िल न थी, अहमियत हैसियत सां सऊं सिधो लाॻापो रखंदी आहे। ग़ुर्बत जी कहिड़ी अहमियत, जॾहिं हू का हैसियत ई नथी रखे। पर ग़रीब ॿार खे हींअर हैसियत ॾियारी वेंदी कहिड़ी? मूंखां उस पुछियो। हू मुंझी पियो। हर ग़रीब ॿार खे सोचणु लॻो। ग़रीब ऐं अमीर जो फ़र्क़ु तूं चङीअ तरह थो सम्झी, मां तोखे वधीक छा सम्झायां? हिन कुझु न पुछियो, माठि करे काग़ज़ जे तहरीर खे वरी पढ़णु लॻो। हिन सां ॻाल्हाइण दौरान मुंहिंजा पेर खते खां ॿाहिरि निकिरी विया हुआ। सीउ पियो लॻुमि। मूं पेर छिके अंदरि कया। असां ॿई घर में अकेला हुआसीं। मुंहिंजी ज़ाल कुझु ॾींहंनि लाइ पंहिंजे माइटनि वियल हुई ऐं हिते मां ऐं मुंहिंजो पुटु पट ते लेटी पेटी रॉक एंड रोल करे रहिया हुआसीं। हक़ीक़त में मां BA जी डिग्री हथु करण खां पोइ बि हिकु कारखाने में टाइम कीपर आहियां। मुंहिंजो पुटु सुबुह जो स्कूल पढ़ंदो आहे ऐं शाम जी शिफ्ट में नंढिड़ो दुकानु हलाईंदो आहे। ज़माने जे गर्दिशनि एतिरो त कर्ज़ी कराए छॾियो आहे जो अञा अधु कर्ज़ बि मस लथो आहे। मुंहिंजो पुटु मुंहिंजो सलाहकार आहे। 8 सालनि में हू तमामु ज़हीन आहे। हर ॻाल्हि अलाए कीअं खोटरे खोटरे कढी वठंदो आहे। हू माठि करे अख़बार पढ़ंदो रहियो। काफ़ी टुकुर हो। मूंखे पकोड़नि वारे ते चिड़ अचणु लॻी। ₹1.25 जे पकोड़नि ते एतिरो काग़ज़ वेहण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ओचितो हिन कंधु मथे कंदे रड़ कई। बाबा जी पुटु, बाबा मां तक़रीरुनि में शरीक थियण थो घुरां। सोचियमि आख़िरकार रीचक खयुसि। हाणे छा चवांसि, छा कंदे? पुछियमि। मां मैगज़ीन में कहाणियूं लिखंदुसि, अख़बारुनि में मकाला लिखंदुसि, तक़रीरूं। हा बाबा, मां नेशनल सेंटर में वञी तक़रीर बि कंदुसि। उते मज़ाकिरो आहे, ॿिया ॿार बि ईंदा। भली वञी कजांइ पुटु, दिलि में चयमि। हिन खे हक़ीक़त ॿुधायां, उहे मौक़िया रुॻो वॾनि माण्हुनि जे ॿारनि लाइ हूंदा आहिनि। असां जहिड़नि माण्हुनि जो औलाद वधि में वधि नेशनल सेंटर में कुर्सियूं सेट करे सघे थो। खेसि स्टेज ते बीहण जो कहिड़ो हक़ु? बाबा मां कहाणीअ सां गॾु पंहिंजो फ़ोटो बि ॾींदुसि। हिन अखियूं टिमकायूं। मुंहिंजो अंदरु झुड़णु लॻो। ख़ुदाया, ग़रीब जे औलाद खे त घटि में घटि हक़ीक़त खां वाक़ुफ़ु करे पैदा करी हा। ही हेॾा वॾा सपना, ख़्वाहिशूं ऐं मुंहिंजा पीउ। हिन वरी सॼो। जॾहिं बि ख़र्ची वग़ैरह वठणी हूंदी अथसि त ईअं ई सॾु कंदो आहे। ठीकु आहे न? छा पुटु? मूं खते खे पाण ॾांहुं सेरियो। उहो ई नेशनल सेंटर में तक़रीर करणु। पर बाबा, ओचितो हिन वरी अख़बार खईं। हिते त लिखियो पियो आहे त दाख़िला सिर्फ़ु पास ते आहे। उहा पास कंहिं वटि हूंदी? हिन अख़बार पढ़ंदे पुछियो। उहा डायरेक्टर इशू कंदो आहे पुटु, ऐं सिर्फ़ु मेंबरनि लाइ हूंदी आहे। पोइ तूं छो नथो मेंबर थिए? मां 3 ग्रेड जो टाइम कीपर आहियां ऐं उते सिर्फ़ु 17 ग्रेड खां पासूं शुरू थींदियूं आहिनि। मूंखे पास नथी मिली सघे? छो नथी मिली सघे? हिन गौर सां मूं ॾांहुं ॾिठो। बाबा पास वठु न, हिन ज़िद कयो। हींअर ताईं हिन जो सॼो वजूदु कॾहिं विसामियो पिए त कॾहिं ॿरियो पिए। हिननि सभिनी ॻाल्हियुनि खे हिन अलाए छो अची छेड़ियो हो।
अलाए छो मूंखे चिड़ अची वई। चिड़वींदे चयोमांसि, तूं हे कमु नथो करे सघीं मुनू, न तूं सेंटर में वञी सघीं थो ऐं न वञी उते तक़रीर करे थो सघीं। तक़रीर के मख़सूस ॿार कंदे ई सुठा लॻंदा आहिनि ऐं तूं उन्हनि मां न आहीं। असां जहिड़ा इंसान जेकॾहिं तक़रीरूं करणु वेंदा त पोइ दुकानु केरु हलाईंदो पुट। हिन कुझु चवण लाइ वात खोलियो, पर खेसि शायदि हींअर ॻाल्हि सम्झ में अची वई हुई। हिन पनु उछलाए छॾियो। कुझु देरि सोचे चयाईं, मां को बि कमु कोन कंदुसि बाबा। मां अॼोको ॾींहुं निंड करे सुभाणे खां पंहिंजे कम खे लॻी वेंदुसि। आलमी साल कहिड़ो असां ते मुठियूं भरे लुटाईंदो जो असां पंहिंजो पोरियो छॾे रुलंदा वरितूं। मूं गौर सां हिन ॾांहुं ॾिठो। हिन छिके खथे जी कुंड मुंहं ते रखी छॾी।